नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सूबो देरो खां खबर ॾींदा हलूं त सूबो देरो में प्लाट जो खातो मुंहिंजो है। तालिब शेख वारा हथियार बंद घुराए मुंहिंजो कम बंद करायो, इंसाफ़ ॾियारियो। राहब अली शेख जो चवण है। सूबो देरो जे काठ जे वापारी राहब अली शेख प्रेस सूबो देरो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो है त नवाड़ो रोड ते मुमताज़ भागट एक प्लाट 1 साल अॻु ख़रीद कयो, जंहिंजो खातो बि मूं वटि है। काल मां पंहिंजे प्लाट ते मिट्टी विझराए रहियो हुउसि त तालिब शेख ऐं बरकत शेख जिन हथियार बंद ॾोहारी माण्हू वठी आया आहिनि, जंहिं असां मथां अंधाधुत फायरिंग कई ऐं मज़दूरनि ते तशदुद कयो, कम बंद करायो। हिन चयो त मूं वटि सभु रिकॉर्ड है, पर ॾाढ मुड़िस ते प्लाट ते कब्ज़े जी कोशिशि कई थी वञे। मां अॻे धुर खे चवां थो त मूंसां राजूनो फ़ैसिलो कनि या कोर्ट में हलनि, मां हर तरह सां प्लाट जी मालिकी जो सबूत ॾियण लाइ तयारु आहियां। हिन चयो त फायरिंग कई, जंहिंजो वीडियो सबूत मूं वटि आहे। हिन चयो है त मां इहो प्लाट पैसनि एवज़ ख़रीद कयो आहे, जंहिं करे इहो कानूनी तरह मुंहिंजो। हिन चयो त बरकत शेख मशहूरु फॾाई आहे, जंहिंजा हर माण्हू हर कारोबारी में फॾा हूंदा आहिनि, हिन करे हू फॾो करे मूंखां प्लाट खसणु घुरे थो। हिननि IG सिंध SSP खैरपुर खां घुर कई है त खेनि तहफ़ुज़ ॾिनो वञे, प्लाट कानूनी रिकॉर्ड खे मद्देनज़र रखंदे ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़